मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं नाई ऐं ॾहीं मरम जा रोज़ा रखण कीअं आहिनि, छा उन जो सबूत अहादीस खां मिले थो? बिल्कुलु साईं, नाई ॾहीं मरम ते रोज़ो रखणु अहादीस खां साबित आहे। अहादीस खां बिल्कुलु साबित आहे। नाई तारीख़ ते ॾहीं तारीख़ ते रोज़ो रखो। ऐं मां तव्हांखे बि तरकीब ॾियां त रोज़ा रखो। रोज़ो रखणु इहा इमाम हुसैन सां असुली मोहबत अथव। हे छा पूरी मजलिस में छा पढ़ियो वेंदो आहे? इमाम हुसैन प्यासा शहीद हो गया, तमामु अहलुल बैत प्यासे शहीद हो गए। ऐं इन ॾींहं ते असां छा कयूं? असां पेट भरे करे शरबत पीयूं, असां वॾियूं जेको मानियूं खाऊं। हे पोइ आले रसूल सां मोहबत थी? असुली जेकी आले रसूल सां उहा मोहबत आहे। इमाम हुसैन खे 8 तारीख़ ते पाणी न मिलियो, 9 ते न मिलियो, 10 ते न मिलियो न, 3 ॾींहं पाणी न पीओ, इहा उस इमाम हुसैन सां असुली मोहबत अथव। हा, इमाम हुसैन उते ग़म में, इमाम हुसैन खे उते पाणी न मिलियो ऐं हिते असां जेको आहे पाणी पीऊं। त नाई ॾहीं मरम ते रोज़ो रखणु हे अहादीस सां साबित आहे। कोई माण्हू जी जेकॾहिं खोपड़ी फिरे न, मां जुमे खां बाद में हदीस ॾेखारींदी आहे। नाई ॾहीं मरम ते रोज़ो रखण जो सबूत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ज़ात खां आई त रोज़ो जेको आहे साथी रखनि ऐं रोज़ो रखंदा। इहा इमाम हुसैन सां असुली मोहबत आहे, असुली मोहबत आहे। बाक़ी जाली मोहबत इहा आहे त बिल्कुलु शरबत पींदा वतो, तमामु वॾो जेको आहे न्यास खाईंदा वतो। अॼु खां 1400 साल पहिरियां नाई ॾहीं मरम ते इमाम हुसैन खे करबला में नाई ॾहीं तारीख़ ते कुझु न मिलियो। 1400 साल खां बाद में माण्हू दवा था कनि असांखे इमाम हुसैन सां मोहबत आहे ऐं शरबत बि पीओ, अहिड़ी तरह न्याज़ बि खाओ।